मशहूर सूफ़ी शायर एजाज़ अली शाह। एजाज़ साईं जो असुल नालो पीर सैयद मोहिउद्दीन शाह राशिदी हो, पर पाण एजाज़ अली शाह एजाज़ साईं जे नाले सां मशहूर हो। ही सैयद एहसानुल्लाह शाह राशिदी जे घर में 12 रबीउल अवल 1348 हिजरी 19 अगस्त 1929 ईस्वी ते सूमर जी रात ॻोठ पीर झंडे सईद आबाद ज़िलो मटियारी में जाओ। हिन 8 सालन जी उमिरि में क़ुरान शरीफ़ जा 29 सिपारा मौलवी शफ़ी मोहम्मद मंगरे वटि पढ़िया, बाक़ी टीहों सिपारो रहिजी वियो हो। उन करे जो उन वक़्तु संदसि वालिद सैयद एहसानुल्लाह शाह ज़ुलहज 1356 हिजरी फेबरवरी 1938 ईस्वी में हिजरत करे ॻोठ पीर झंडे खां उतर तरफ़ अध मील जे मुफ़ासिले ते हिकु नओं ॻोठ दरगाह शरीफ़ जे नाले सां ॿधाए रहाइश पज़ीर थियो, जिते बाक़ी रहिजी वियल 30 सिपारो मौलवी जमालुद्दीन मत्तू रिणकत जे रहाकू वटि पढ़ी क़ुरान शरीफ़ पूरो कयाईं। स्कूल में पहिरें क्लास खां पोइ कोन पढ़ियो। संदसि वालिद सैयद एहसानुल्लाह शाह आला पाई जो आलिम ऐं फ़क़ीर सिफ़त इंसान हो, जंहिं 15 शोबान 1358 हिजरी 30 सितंबर 1939 ईस्वी ते वफ़ात कई। उन वक़्तु एजाज़ अली शाह जी उमिरि फ़क़ति 10 साल हुई। एजाज़ अली शाह रूहानी तालीम पंहिंजे वालिद खां वरिती। नंढपिण में संदसि रूहानी रमज़न खे ॾिसी संदसि वालिद खेसि बहलूल जे नाले सां सॾींदो हो, जेको नालो हिन तख़ल्लुस तौरु किथे किथे पंहिंजे शेर में इस्तेमालु कयो आहे। पाण 51 कादरी सिलसिले सां वाबस्ता हो ऐं पीर साईं पागारे सैयद सिकंदर अली शाह मर्दान शाह खे पंहिंजो मुर्शिद करे मञींदो हो, जंहिंजो इज़हार हिन पंहिंजे शेरनि में पिणु कयो आहे। एजाज़ अली शाह 15 सालनि जी उमिरि में शेर चवणु शुरू कयो। एजाज़ न सिर्फ़ सिंधी ज़ुबान में पर सिराइकी, उर्दू ऐं हिंदी ज़ुबाननि में पिणु शाइरी कई आहे। संदसि शाइरी जो किताब सुख़्न एजाज़ जे नाले सां 2003 ईस्वी में बज़्म एजाज़ तरफ़ां शाया थियो। सुख़्न एजाज़ जो इख़्तिसार मख़ज़न एजाज़ जे नाले सां रोशनी पब्लिकेशन तरफ़ां 2014 ईस्वी में छपियो। संदसि शाया थियल शाइरी में 838 बैत, 587 काफ़ियूं, 164 गज़ल, 26 वायूं, 33 अखरियूं, 100 हरफ़ियूं ऐं 38 नैन तिरदनि वारा कलाम शामिल आहिनि। संदसि कलाम केतिरनि ई रागीड़नि में मशहूर फ़नकारनि जे आवाज़ में ॻाइजी चुको आहे। पाण क्लासिकी शाइरी जे सिन्फ़नि काफ़ी ऐं बैत ते घणी तिब आज़माई कई अथनि। इन बैतनि में मौज़ू ऐं मक़सद जे हुस्न सां गॾु फ़न जो कमाल बि नज़र अचे थो। एजाज़ शाह जे फ़र्ज़ंद सैयद मोहम्मद अशरफ शाह एजाज़ शाह राशिदी जे बैतनि जो फ़नी ऐं फ़िक्री अभ्यास जे उनवान सां हिकु तहक़ीक़ी मक़ालो लिखी एमफिल जी डिग्री हासिल कई। हिन 16 जून 1998 ईस्वी ते हैदराबाद में वफ़ात कई। संदसि मज़ार मौजूदा सईदाबाद खां 3 किलोमीटर जे मुफ़ासिले ते संदन वालिद जे नए ॻोठ ॿधायल ॻोठ दरगाह शरीफ़ पीर झंडे में आहे। हिन वक़्तु संदन औलाद ॻोठ एजाज़ आबाद ज़िले शहीद बेनज़ीराबाद में मुक़ीम आहे। वटन सूफ़ी राग विराग जी महफ़िल जो सिलसिलो सैयद सजाद रसूल राशिदी जी सरपरस्तीअ में अॼु बि जारी आहे। माहवार सुफ़ियानी महफ़िल चंड जी 21 रात ऐं उर्स मुबारक सफ़र जी 21 रात मल्हायो वेंदो आहे।